शायद असांजा दोस्त ये ॻाल्हियुनि वधाए न कनि, मां त चवंदुमि अॼु कंहिंखे वणे न वणे, मां चवंदुमि इहा ॻाल्हि। वक्त की बात, वक्त है सच बताने का। शायद असांजा दोस्त ये ॻाल्हियुनि वधाए न कनि, मां त चवंदुमि अॼु कंहिंखे वणे न वणे, मां चवंदुमि इहा ॻाल्हि। इहे माण्हू जेका ज़मीन आबाद करणु चाहिनि था, उहो तव्हांखे बि ख़बर आहे, असांजी ख़बर आहे केरु आहिनि इहे माण्हू। इहे असांजी इस्टेब्लिशमेंट आहे। इहे चाहिनि था इहे शयूं उन्हनि जे हथ थींदियूं। ग्रीन पाकिस्तान पंहिंजी हंध ते आहे, इहे फबाईंदा इहे माण्हू। हाणे बि पटे ते केरु थो ॾे ज़मीन चोलिस्तान में? हली ॾिसो, पुछा कयो फार्मर्स खां। मक़सदु आहे इहो पाणी, मतिलबु असांजी एरिया हिकिड़ी खे कंदा गैराबाद, जेकी साई आहे या ग्रीन आहे ऑलरेडी, उहो पाणी खणी वञी वरी उन गैराबाद ज़मीन खे आबाद कंदा। हे काथों जो इंसाफ़ आहे? तव्हांखे पाणी आणियो त विढ़ो इंडिया सां, कढो पाणी उतो। जेको तव्हां डैम्स उते उन्हनि खे ॾिना आहिनि, सतलुज रिवर जेकी आहे, चवनि था इन मां असां पाणी खणंदासीं, असां उन में गाॾियूं था भॼायूं उन रिवर में। हाल त इहो आहे उन रिवर जो। पाणी काॾो ईंदो? पाणी सिंधु मां ईंदो, ॿियो काॾो बि न ईंदो। इहो हिकिड़ो ई सोर्स बतो आहे, इन मां ई पाणी निकिरंदो और इन मां ई आबादी थींदी। सिंध खे कंदा गैराबाद, बलूचिस्तान उन सां गॾु, उहो त ढुकियल ई ढुकियल आहे सिंध सां। गुड्डू बराज खां हेठि तव्हां वटि ऑलरेडी शॉर्टेज आहे, और हाणे एतिरी शॉर्टेज थींदी, असांखे पाण में विराईंदी। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें। वक्त की बात, वक्त है सच बताने का।